असरो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। नवां धड़ा नवां इतिहाद इलेक्शन जी तरफ़ असां हिकु दफ़ो वञूं था। सिंध यूनाइटेड पार्टी हिसो थी आहे। उहे चवनि था त हाणे ज़म थी आहे। सिंध यूनाइटेड पार्टी एज़ अ पार्टी इतिहाद कोन थियो आहे ऐं मुल्क जे अंदरि 8 महीननि जी हीअ हुकूमत PDM उन जी परफॉर्मेंस गवर्नेंस तव्हांजे साम्हूं आहे। इमरान ख़ान अॼु बि ज़िम्मेदार इस्टेब्लिशमेंट खे सॾे थो सॼनि नाकामियुनि जे करे। मूंखे टेलीलाइन ते जॉइन कयो आहे सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान सेक्रेटरी जनरल मोहतरम जनाब डॉक्टर सफदराबादी साहब मूं सां गॾु। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम। साईं मीर साहब महिरबानी तव्हांजी। मतिलबु सर हाणे इलेक्शन जूं तयारियूं ऐं नयूं सिफ़बंदियूं थियनि थियूं। सिंध यूनाइटेड पार्टी सां तव्हांजो हिकु दफ़ो इतिहाद थियो आहे। इन सां को प्रेशर को दबाव पीपल्स पार्टी जी हुकूमत ते जॾहिं असां उन्हनि जे माण्हुनि सां ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हायूं था उहे चवनि था इन जो दबाव असां ते कोन पवंदो। इहे लास्ट दफ़ा बि काफ़ी पाण में गॾिजी करे असां सां इलेक्शन विढ़िया। उन जे अलावा बि असां इक़्तिदार में आयासीं। अकेले सिंगल पार्टी हुकूमत करे थी पीपल्स पार्टी अॼु सिंध जे अंदरि। छा चवंदो? मीर साहब पहिरीं ॻाल्हि त हीउ इतिहाद न थियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी हाणे ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो हिसो आहे जेको जंहिं GD में पहिरें 4 पार्टियूं हुयूं। फंक्शनल मुस्लिम लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स, नेशनल पीपल्स पार्टी ऐं क़ौमी अवामी तहरीक। हाणे सिंध यूनाइटेड पार्टी बि उन ई तरह जेको आहे अलायंस जो हिसो आहे ऐं जेको आहे हुननि GD जे अलायंस शमूलियत इख़्तियार कई आहे। तो हिकिड़ी त इहा ॻाल्हि जेको आहे सो मां सम्झां थो त इहा हिकिड़ी अहिड़ो स्टेप आहे जो यकीननि जेको आहे सो उनजा दूरस नतीजा बि निकिरंदा ऐं मां सम्झां थो त अॻिते हली ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस खे हिकिड़ी वाइडर अपील बि थींदी क्रिएट थींदी ऐं जेको आहे सो मां उमेदु कयां थो ॿियूं पार्टियूं बि जेको आहे सो हाणे GD में शामिलु थींदियूं। छाजे करे जेको हक़ीक़ी जेका ऑपोज़िशन आहे उहा ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे चौधारी जेको आहे फिरंदड़ नज़र अची रही आहे ऐं मां सम्झां थो त इहो शायदि इहो अल्टीमेटली जेको काफ़ी न बि हुजे ऐं अॻिते हली असांखे ॿियनि पार्टियुनि सां बि का सीट एडजस्टमेंट करणी पए। पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त हिन मौजूदा ज़रदारी माफ़िया जे ख़िलाफ़ु हिकिड़ी यूनिफाइड ऑपोज़िशन जेको आहे सो पंहिंजो क़ाइमु थियणु खपे जेका अल्टीमेटली 1-to-1 मुक़ाबले में वञी रहे। सर तव्हांखे पाण ख़बर आहे त तहरीक इंसाफ़ बि आहे। तहरीक इंसाफ़ तव्हां सां राब्तो बि हिन खां अॻु में इमरान ख़ान सां तव्हांजूं मुलाक़ातूं बि थियूं। जॾहिं वज़ीर आज़म उहो इन ते बज़िद हुयो त तव्हां असांखे जॉइन कयो, असां में शामिलु थियो अची करे। उन इहो बि चयो त मां इतिहाद करे जेको आहे जीअं त तव्हां सां इतिहाद उन्हनि कयो GD सां उन सां उहो काफ़ी ऑफ द रिकॉर्ड इन ॻाल्हि में चवंदो आहे त मूंखे सियासी तौरु नुक़सानु थियो, मूंखे इतिहाद न करणु घुरिजे आहे। तहरीक इंसाफ़ ऐं GD बि अॻिते मिली सघनि था, को अहिड़ी का शइ थी सघे थी? ॾिसो पहिरीं ॻाल्हि त अञा ताईं मूंखे का ख़बर कोन थी पए PTI जी पॉलिसी छा आहे सिंध जे लाइ। मां अञा ताईं जेको आहे सो इन ॻाल्हि खां सम्झण खां क़ासिर आहियां त हू छा था चाहिनि सिंध जे लाइ। हिन महिल ताईं जेको बि ख़ान साहिब जो सॼो जेको ज़ोर रहियो पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा ते रहियो अञा ताईं उहो सिंध में गुज़िश्ता अलाए केतिरनि महीननि खां लड़ी बि कोन आयो आहे। ऐं मां नथो सम्झां त हिन महिल जेको आहे PTI वटि एतिरा के उम्मीदवार बि आहिनि जेके ख़ासि तौर ते इंटीरियर सिंध जे अंदरि जेके इलेक्शन विड़ी सघनि, जेके जेको आहे सो इलेक्शन विड़ी सघनि पंहिंजे इंडिविजुअली PTI जे टिकट ते। मुंहिंजी नज़र में PTI जी टिकट हिन महिल सिंध जे इंटीरियर सिंध जे अंदरि जेका एॾी वॾी माना नथी रखे सवाइ जीअं असां चऊं त लियाकत ख़ान जतोई साहिबु आहे उनजी पंहिंजी हिकिड़ी पोज़ीशन आहे जेको PTI टिकट ते शायदि उहो इलेक्शन विड़ी सघे। बाक़ी ॿियो हुन खां अलावा मूंखे कोई इंटरेस्ट सिंध में ॿियो 2 MPs जेके हुनजा उहे बि हुनखे छॾे हलिया विया आहिनि। बाक़ी जेके उम्मीदवार मूंखे साम्हूं नज़र अचनि था पिया उहे अञा इंटीरियर सिंध में PTI जी टिकट ते विनिंग पोज़ीशन में न आहे। उते जिते किथे हुननि खे GD जी ज़रूरत आहे। तो मां इन ॻाल्हि खे बिल्कुलु रद्द नथो कयां त असां सुभाणे PTI सां न ॻाल्हाईंदासीं। पर हिन महिल ताईं जेको आहे PTI जी जेका पोज़ीशन आहे सिंध जे हवाले सां अञा ताईं मां उनखे कोन सम्झी सघियो आहियां। जॾहिं उहो पंहिंजो फ़ैसिलो कंदा त हुननि खे सिंध में कीअं जेको आहे अॻिते वधिणो आहे, ख़ान साहिब जी पंहिंजी कहिड़ी पोज़ीशन हूंदी, ख़ान साहिब पाण केतिरो टाइम ॾेई सघे थो पियो सिंध खे, उन खां पोइ जेको आहे सो इहा ॻाल्हि ख़बर पवंदी त उहा PTI सां वेझे या PTI सां न वेझे। बाक़ी असां GD मां बार बार तव्हांखे चई छॾियो वाहिद अलायंस आहे जेको ख़ान साहिब सां आख़िर ताईं बीठो, ॿिया सभु हुनखे छॾे विया। GD वाहिद अलायंस हो जेको हुन सां बीठो जेसि ताईं ख़ान साहिब पाण वञी PTI नेशनल असेंबली छॾे न वई। जॾहिं उहा छॾे वई त हुन खां पोइ असांजे मेंबरनि डिसाइड कयो त असां असेंबली में वेंदासीं। ऐं हिन महिल बि जेका वोकल ऑपोज़िशन नेशनल असेंबली में आहिनि 3 मेंबर आहिनि असांजा, पर वोकल तरीन ऑपोज़िशन जेका डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जी सूरत में, गौसफ़ ख़ान महर जी सूरत में, असांजी हदी साहिरा बानो जी सूरत में अञा ताईं मोस्ट वोकल ऑपोज़िशन उहे 3 मेंबर आहिनि। सही सर तव्हांखे पाण ख़बर आहे त तव्हां बि इमरान ख़ान जी गवर्नमेंट मां
को ख़ुशि कोन हुयो। तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि सिंध जे इशूज़ ते तव्हांखे कॾहिं बि कॉन्फिडेंस में न वरितो हुयो, डिसीजन मेकिंग में कोन हुयो, परफॉर्मेंस बहितर न हुई, महांगाई बेरोज़गारी हुई। अॼु इमरान ख़ान सियासी तौरु अकेलो बि बीठो आहे। हुकूमत में बि जॾहिं हुयो त आइसोलेट हूंदो, अकेलो हुकूमत कंदो, सोलो फ्लाइट कंदो। अॼु आपोज़िशन में बि सोलो फ्लाइट करे थो। ख़ान साहब खे इहो सियासी तौरु अहसासु हुजणु खपे त हिन मुल्क जे अंदरि कोलिशन जो दौरु आहे, इत्तेहादनि जो दौरु आहे, हुकूमत में बि आपोज़िशन में। इमरान ख़ान इन सियासत खे कोन थो सम्झी सघे। मां ख़ान साहब जी सियासत ते तब्सो कोन थो करणु चाहियां मीर साहिब, पर हिन महिल ताईं मां सम्झां थो जेका तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त इंडिविजुअली जेका पार्टी जेको आहे सो वञी जेका हुकूमत ठाहे उहो ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। मां सम्झां थो 1988 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी कुवत ऐं ताक़त ऐं पंहिंजी पब्लिक अपील जे उरूज ते हुया, पर तॾहिं बि जेको आहे हुते पंजाब जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी न खटी सघी। जेको बि इस्टेब्लिशमेंट जो ज़ोर उन जे ख़िलाफ़ु हुयो, उन वक़्तु जेको आहे सो अल्टीमेटली इहो थियो त वज़ीर आज़म त मोहतरमा ज़रूरु मुंतख़ब थी, पर ॿिया जेके हुनखे कॉलिशन बि करणी पई, उते पंजाब बि असांखे लूज़ करिणो पियो। ऐं जेको आहे सो यानी उन अंदाज़ में का यानी हुकूमत अहिड़ी हुनखे न मिली सघी जेका पंहिंजा पाण फ़ैसिला करे सघे। त मां सम्झां थो त ख़ान साहब खे हिन महिल बि इहो रियलाइज़ करणु खपे जेके उहे इत्तेहादी जेके हुन सां गॾु बीठा आहिनि, उन्हनि सां हुनजी कहिड़ी डीलिंग आहे। ख़ासि तौर ते जीअं मां वरी हिनखे इन नज़रुनि सां ॾिसां थो त ख़ान साहब जी अञा ताईं सिंध जे पासे ते का तवजो कोन्हे का, ऐं अञा ताईं का हुनजी स्ट्रेटजी बि नथी नज़र अचे त हुननि खे जेको आहे सिंध जे अंदरि कहिड़ी तरीक़े सां पॉलिटिक्स करणी आहे। सही, वरी महिरबानी। डॉक्टर सफदराबाद सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सेनेटर रही चुका आहिनि, सेक्रेटरी जनरल GDA आहिनि, नई हिकिड़ी पार्टी उन्हनि खे उन्हनि जो हिसो बणी आहे। चए थो इत्तेहाद न आहे, उहे ज़म थिया आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी, जलाल महमूद शाह साहब, सिंध यूनाइटेड पार्टी में जेकॾहिं सभ खां वधीक एक्टिव रोल आहे त जलाल महमूद शाह आहे, सरबराह बि उहो ई आहे, सभु कुझु उहो ई आहे। उन जॉइन कयो आहे। इन जो पीपल्स पार्टी ते केतिरो ईंदड़ इलेक्शन ते असरु पवंदो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था अचूं।